सकरन मां 3 हफ़्ता गुम थी वियल झंडोवाड़ बिरादरी जे नौजवान राहुल झंडोड़ो जंहिंजो लाश हफ़्तो अॻु शहदादपुर पां मिलियो, लेकिन इन जी सकरन पुलिस पारां शफ़ाफ़ जांच न थियण ख़िलाफ़ झंडोड़ा बिरादरी जे सवे मर्दनि ऐं औरतुनि 0 पॉइंट नवाबशाह खां एहतिजाजी रैली कढी, जेका सकरन रोड तां नई नाके वटि पहुती, जिते दर्जननि पुलिस मोबाइलनि ऐं सवे पुलिस एहलकारनि, जिन में लेडीज़ पुलिस एहलकार ऐं कूड़ा आणींदड़ गैस ऐं लठियुनि सां लैस पुलिस एहलकार मुज़ाहिरीन खे रोके छॾियो, जिते तालका थाणे नवाबशाह जे SHO जेको सिविल कपड़नि में हो तंहिं बिला जवाज़ औरतुनि सां बदतमीज़ी कई, जंहिं बाद मुज़ाहिरीन नई नाके वटि धरणो हणी वेही रहिया, सकरन रोड ब्लॉक करे छॾियो। अॻवाननि वज़ीर आला सिंध ऐं सूबाई घरू वज़ीर खां मुतालबो कयो त कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे, जंहिं बाद ASP नवाबशाह जी ख़ातिरी कराइण बाद धरणो ख़त्म कयो वियो। असांखे ॿियो ॿीहर ॿुधाईंदा हलूं था। सकरन मां अॻवा बैदि क़त्ल कयल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ झंडोड़ा बिरादरी जो एहतिजाजी मार्च कयो वियो आहे, जंहिं में सवे बिरादरी जे माण्हुनि औरतुनि शिरकत कई आहे। और इस लास्ट वीक भी हमारा एक वहाँ पे प्रोग्राम था और पुलिस ने हमें ये बताया कि जी हम आपकी फाइनल स्टेज पे पहुँचे, लेकिन आज तक 1 महीना हो गया है कि इसका कोई मर्डर जो है ओरिजिनल जो कातिल है वो गिरफ्तार नहीं हो रहा है।